हिकिड़ा जोगी फ़क़ीर घुमंदा फिरंदा सफ़र कंदा हिकिड़े इलाइक़े मां वञी गुज़रिया। हिननि ॾिठो त उन इलाइक़े जे ॻोठ में हिकिड़ो वॾी शादीअ जो प्रोग्राम हुयो, जिते तमामु ज़बरदस्त डेकोरेशन शमाना ऐं कुपो लॻो पियो हुयो। जोगियुनि फ़क़ीरनि सोचियो त छो न हिन पासे हलिजे, हली का चहर कयूं। जोगी फ़क़ीर हलिया विया। उते वञी हिननि उन डेकोरेशन जो पासो वरितो जिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके ताम हुया उहे माण्हुनि में विराजनि पिया। जोगियुनि फ़क़ीरनि खे बि आसिरो थी पियो त असांखे बि कुझु ज़रूरु मिलंदो। शादी जो प्रोग्राम हलंदे अचानक उन पिंडाल में झेड़ो थी पियो ऐं माण्हुनि हिक ॿिए खे धक हणणु शुरू कया। उन्हनि धकनि हणण जे दौरान इत्फ़ाक़ सां उन्हनि जोगियुनि फ़क़ीरनि खे बि धक लॻी विया। जोगियुनि फ़क़ीरनि पाण में सलाह कई त असां इहो सोचियो त हिते शायदि का चहर थींदी, पर हिते चहर बहर न आहे, हिते कहर लॻो पियो आहे। बहितर इहो आहे त भॼी जान छॾायूं। सो दोस्तो, हर शइ जेका असां वटि हिकिड़ो पहाको आहे त हर चमकंदड़ शइ सोन न आहे हूंदी। हर जाइ ते असांजे दिलि जी ख़्वाहिश मुताबिक़ ईअं न आहे थींदो जीअं असांजी ख़्वाहिश तमन्ना या सोच हूंदी आहे। कॾहिं कॾहिं जीअं चवंदा आहिनि त लेने के देने पड़ जाते हैं। तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि, पंहिंजी राय खां कमेंट में ज़रूरु आगाह कंदा।